असां वटि बेड ते या नरम बिस्तर ते सुम्हणु हिकु आम ॻाल्हि आहे। ऐं असां पंहिंजे आराम ऐं सुकून लाइ पुरसुकून मैट्रेस ॻोल्हींदा आहियूं। हक़ीक़त में इहे बेड असांखे केतिरनि ई बीमारियुनि जो शिकार बणाइनि था। जॾहिं त जेकॾहिं असां ज़मीन ते सुम्हंदासीं त इन जा केतिरा ई तिबी फ़ाइदा आहिनि। जापानी क़ौम में अहिड़ियूं केतिरियूं ई आदतूं आहिनि जेके संदसि फिटनेस जो राज़ आहिनि। जॾहिं असां बेड ते सुम्हंदा आहियूं त अव्हांखे इहो आरामदाह महसूसु थींदो आहे, पर इन जो मैट्रेस या गद्दो वक़्तु गुज़रण सां चिथबो वेंदो आहे। पर उन जे उबतड़ ज़मीन ते सुम्हण सां अव्हांजी क्रिंगीअ जी हॾी बिल्कुलु सिधी रहंदी आहे ऐं कंहिं पासे झुकंदी नाहे। इहो ई सबबु आहे जो चेल्हि में सूर हुजण ते बि अव्हांखे आराम मिली वेंदो आहे। ग़लति तरीक़े सां सुम्हण बि जिस्म ऐं चेल्हि में सूर जो सबबु बणिजंदो आहे, जंहिंजे करे अव्हांजो सॼो ॾींहुं ख़राब थी सघे थो। पर जेकॾहिं अव्हां ज़मीन ते सिधे पासे सुम्हो था त अव्हां इन्हीअ सूर खां महफ़ूज़ रहंदा। अहिड़ीअ रीति ॾींहं में अव्हांजे चेल्हि बि सिधी रहंदी। फर्श ते सुम्हण सां अव्हांजे रत जी गर्दिश जो निज़ाम बहितर अंदाज़ में कमु कंदो आहे। इन जो सबबु इहो आहे जो फर्श ते लेटण सां अव्हांजो वज़न समूरे जिस्म ते विराइजी वेंदो आहे ऐं जिस्म जो को बि हिसो वाधो दॿाव जो शिकार नाहे थींदो। जेकॾहिं अव्हांखे सुबुह उथण में ॾुखियाई थिए त ॼाणे वठो त खोड़ माण्हू इन वक़्तु उथण जी भरपूर कोशिशि कंदा आहिनि जॾहिं अलार्म वॼंदो आहे, पर जॾहिं अव्हां फर्श ते सुम्हंदा आहियो त अव्हांखे मयारी निंड मिलंदी आहे। अहिड़ीअ रीति जॾहिं अव्हां सुबुह जो जाॻंदा आहियो त अव्हांजी निंड पूरी थी चुकी हूंदी आहे ऐं अव्हांखे उथण में का ॾुखियाई नाहे थींदी।